अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक पेशवार बाबा आला। मौजू कहाणीअ जो नालो डपु ऐं जुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब भ ख़ौफ़, जुञ जानी माली नफ़ो फ़ाइदो थियणु, ढ भलाई उमेरी, जुञ सिराब। पान नंबर 56। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो, ख़ुदा फरमाए थो त इहा ढगी एतिरी सुठी हुजे जो ज़मीन ते न ज़रात में आबपाशी करे, बल्कि उन कमनि खां अलहदा हुजे। ईअं थियो ऐं ऐबनि खां पाक हुजे, यानी त उन जी ख़लक़त में ऐब न हुजे ऐं न उन में संदसि असुलु रंग जे अलावा को ॿियो रंग हुजे। ईअं थियो। उन्हनि माण्हुनि चयो, हाणे वञी ढॻीअ जे उन जा औसाफ़ बयानु हाणे वञी इन ढॻीअ जा औसाफ़ बयानु थिया आहिनि। ईअं थियो। उन्हनि माण्हुनि घणेई उन ढॻीअ जी ॻोल्हा कई, पर उन्हनि खे कोन मिलियो। मगर ईअं थियो, हिकु नौजवान जेको बनी इसराइल ई जो हुयो, उहो ग़रीब हुयो ऐं उनखे ख़्वाब में ॾिसण में आयो त असीं चाहियूं था त तुंहिंजी जज़ा जो कुझु हिसो तोखे दुनिया में ई अता कयूं, लिहाज़ा तो वटि माण्हू ढॻी ख़रीद करण लाइ ईंदा, तूं पंहिंजे माउ जे मशवरे खां सवाइ ढॻी न खपाइजांइ। ईअं थियो। अगरि तूं ईअं कयो त ख़ुदा तोखे माउ जे चंड उमूर इल्हाम फरमाईंदो जो तुंहिंजे ऐं तुंहिंजे फ़र्ज़ंदनि जे लाइ तवंगरीअ जो बास बणिजी थींदो। ईअं थियो। बसि इहो जवान ख़्वाब ॾिसी ख़ुशि थियो। सुबुह जो बनी इसराइल जा माण्हू उन वटि आया ढॻी ख़रीद करण लाइ, उन जी क़ीमत पुछी। ईअं थियो। उन जवान चयो, 2 दीनार, पर घटि वधि करणु मुंहिंजे माउ जे इख़्तियार में आहे। ईअं थियो। उन्हनि माण्हुनि चयो, 1 दीनार ॾींदासीं। ईअं थियो। उन पंहिंजे माउ सां मशवरो कयो। उन चयो 4 दीनारनि में खपाईंदासीं। ईअं थियो। उन जवान चयो त मुंहिंजी माउ चवे थी 4 दीनारनि में खपाईंदी। उन्हनि माण्हुनि चयो त 2 दीनार मंज़ूर कया। उन जो पंहिंजे माउ सां मशवरो कयो। उन 100 दीनारनि चयो ऐं बनी इसराइल जे माण्हुनि 50 दीनार मंज़ूर कयो। अहिड़ी तरह माण्हू जेतिरी क़ीमत ते राज़ी थिया ते त उन जो माउ उन्हनि खे अञा बि घणो इज़ाफ़ी कंदी हुई। ईअं थियो। उहे माण्हू वरी उन जो अधु मंज़ूर कंदा हुआ। ईअं थियो। एसी ताईं जो उन हद ताईं जो क़ीमत एतिरी वधी जो ढॻीअ जे खल सोन सां भरे छॾियऊं। उन वक़्त ते उन्हनि माण्हुनि इहा ढॻी ॻऊं जी रक़म ॾिनऊं, ख़रीद कई। ईअं थियो। उन ढॻीअ खे ज़बह करे उन जो पुछ वठी उन मक़तूल माण्हूअ खे हयो, ख़ुदा जे हुकुम सां उनखे हयो, इहो ज़िंदह थी वियो। ख़ुदा जे हुकुम सां इहो ज़िंदह थी वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन मक़तूल जेको ज़िंदह थियो उन खां पुछियो ऐं चयो, हज़रत मूसा उन मक़तूल ज़िंदह थियो उन खां पुछियो ऐं उन चयो, ऐं पैगम्बर ख़ुदा, चाचा जे उन्हनि 2 छोकिरनि मुंहिंजे सौट जे बारे में हसद कंदा हुआ ऐं उन्हनि मूंखे मारे छॾियो। उन बैदि मूंखे उन महले में उछले छॾियो। उन करे त मुंहिंजो खून उन्हनि रहण वारनि खां वसूल कनि। ईअं थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि 2 खे क़त्ल कयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ख़ुदा सां कलाम कंदो हुयो। उन सबब जे करे बि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे हज़रत मूसा कलीमुल्लाह चवंदा हुआ। ईअं थियो। जॾहिं अलाह ताला हज़रत मूसा जिन सां कलाम कयो, उनखे अलवाह नाज़ुल कई, उन में घणो इल्मु हुयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल जे तरफ़ वापसि आयो त उन्हनि खे चयाईं त इन ते अलाह तौरेत नाज़ुल कई आहे ऐं मूंसां कलाम कयो आहे। ईअं थियो। उन वक़्तु उन जे दिलि में थियो त ख़ुदा मूंखां दाना कंहिंखे ख़लक़ कोन कयो।
तो ख़ुदा हज़रत जबराईल अलैहिस्सलाम खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे बारे में ख़बर ॾिनी, चयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम में गुरूर थियो आहे, गुरूर उनखे हलाकु न करे छॾे, लिहाज़ा उनखे चयो त हिकु पथर जे वेझो वञो, ईअं ॿिनि दरियाहनि जे इज्तिमा जी जॻह आहे, उते हिकु शख़्स उते हिकु शख़्स तव्हां खां वधीक साहिब इल्मु आहे, ईअं ॾियो। उन सां वञी मुलाक़ात करियो, उन खां इल्मु हासिलु करे ईअं ॾियो।